अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे डीपी लोगो ठाहिणु सेखारींदुसि जेको तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि आसानी सां ठाहे सघो था। सभ खां पहिरीं तव्हां पिक्सल लैब खे ओपन करियो। पिक्सल लैब जो ओपन करण खां पोइ तव्हां जेके इन जे अंदरि कुझु लिखियलु आहे तव्हां इनखे पहिरियां डिलीट करियो। न्यू टेक्स्ट लिखे तव्हां इनखे डिलीट करियो। डिलीट करण खां पोइ तव्हां प्लस वारो निशान आहे, तव्हां प्लस वारे निशान ते वञी करे स्टिकर जे निशान ते वञो। ॾिसो इहो स्टिकर निशान ते वियसि। सभ खां पोइ तव्हांखे इन जो जेको स्टिकर तव्हां उहो स्टिकर खणो। ॾिसो मूं इहो स्टिकर ऐं इहो इन जे अंदरि इहो स्टिकर खणंदुसि ऐं तव्हां इनजी साइज़ वधाईंदुसि। ठीकु, मुंहिंजी साइज़ जी साइज़ इहे रखी आहे। तव्हां जेके वधीक रखणु चाहियो तव्हां जी साइज़ वधीक बि रखी सघो था। ऐं इनखे पूरे विच ते रखण जे लाइ इन ते वञी करे ऐं तव्हां इन ते वञी करे तव्हां पूरी फिक्स साइज़ ते रखो। ठीकु, इन साइज़ वधायां थो ऐं इनखे पूरे विच ते रखी थोरी हीअं साइज़ वधाइणी आहे। ठीकु, पूरी फिक्स रखी छॾियमि। हाणे तव्हांखे जेके इन जे अंदरि हुजे तव्हांखे टेक्स्ट ते वञी करे ऐं तव्हां इन जे अंदरि लिखो के लिखो। टेक्स्ट ते वञी करे तव्हां इन जे अंदरि के लिखो। छो त इन जे अंदरि मूंखे मक़तूता त रमज़ान जेको आहे उहो रमज़ान जे बारे में मूंखे ठाहिणो आहे। सो ही रमज़ान करीम। ठीकु आहे, तव्हां फ़ोन जे अंदरि वञो। सो मक़तूता रमज़ान तव्हां माई फ़ोन में मक़तूता रमज़ान लिखियो, तव्हां हिन ते क्लिक करियो। ऐं फ़ोन ते डाउनलोड करण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿी वीडियो जे अंदरि तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। तव्हांखे ओके करियो। ओके करण खां पोइ तव्हांजी साइज़ वधायो। ॾिसो तव्हांखे जेतिरी बि तव्हां साइज़ इन जे अंदरि रखणु चाहियो तव्हांजी साइज़ रखी सघो था। ऐं तव्हांजो पंहिंजो रंग चेंज करियो। ठीकु, तव्हांजो रंग चेंज करियो। हीअ कलर वारो निशान तव्हां वञी करे सो ऐं प्लस वारो निशान जेको तव्हां लॻियलु आहे त तव्हां नओं रंग तव्हांखे ठहिणो आहे त प्लस वारे निशान ते वञी करे ऐं ॾिसो हीअ पेंसिल वारो निशान जेको लॻियलु आहे पेंसिल वारो या पासे पेंसिल जे पासे में जेको निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां जेको इन पासे जो तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते ॾिसो इहो जो तव्हांखे ॻाढ़ो रंग रखिणो आहे इन जहिड़ो ई तव्हां इन जो बि रखी सघो था। ॾिसो तव्हां इन ते क्लिक करियो ऐं सही वारे निशान ते क्लिक कंदा त तव्हांजो रंग फिक्स थी वेंदो। सो मुंहिंजो हीअ रंग फिक्स थी वियो ऐं साइज़ फिक्स करे छॾियुमि। हाणे तव्हां इन जे अंदरि टेक्स्ट कुझु लिखणु चाहियो था तव्हां बिल्कुलु तव्हां ए वारे निशान ते वञी करे ऐं प्लस वारो जेको निशान तव्हां इन ते वञी करे ऐं एडिट वारे निशान ते वञी करे तव्हां इन ते कुझु लिखी सघो था। जीअं तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो लिखंदुसि AS लाशारी। ऐं जेके तव्हां इन जे साइज़ थोरी वधायो त तव्हांजे फ़ॉन्ट रखणु चाहियो था को फ़ॉन्ट तव्हां पहिरियां इन जो फ़ॉन्ट रखो। ए बी लिखे तव्हां इन ते फ़ॉन्ट वञो ऐं तव्हां जेके माई फ़ॉन्ट में वञो। ठीकु आहे न। जे तव्हां इन जे अंदरि पहिरीं खां ई फ़ॉन्ट तव्हां इन जे अंदरि डाउनलोड करे रखिया आहिनि त डाउनलोड हीअ जेको निशान तव्हांखे ॿुधायां पियो तव्हां प्लस वारे निशान ते इन जे अंदरि वञो ऐं जेके तव्हां डाउनलोड वारे ऑप्शन में तव्हां पहिरें खां ई फ़ॉन्ट जेके डाउनलोड कया आहिनि तव्हां डाउनलोड वारे ऑप्शन ते वञो। ॾिसो मूं पहिरें खां ई फ़ॉन्ट डाउनलोड करे रखिया आहिनि। सो काफ़ी सारा फ़ॉन्ट मूं इन जे अंदरि डाउनलोड करे रखिया आहिनि ऐं जेके तव्हां फ़ॉन्ट पंहिंजी मोबाइल जे अंदरि डाउनलोड न करे रखिया आहिनि त फ़ोन डाउनलोड करण जो तरीक़ो जेके तव्हांखे नथो अचे उहो मां तव्हांखे ॿी वीडियो जे अंदरि ॿुधाईंदुसि। या तव्हां वञी करे टेलीग्राम जे या प्लस मैसेंजर ते वञी करे तव्हां सर्च करियो AS लाशारी। तव्हांखे उन जे अंदरि तव्हांखे घुरंदा त तव्हांखे मिली वेंदी का शइ। ठीकु आहे न। हीअ जेको अमेरिकन फ़ॉन्ट तव्हां मूं सां सिलेक्ट करियो ऐं एडिट सिलेक्ट करे छॾियो आहे इन जे अंदरि सेव थी चुको आहे। ठीकु आहे, इहो अमेरिकन जेको फ़ॉन्ट आहे उहो इन जे अंदरि अची वियो आहे। सो हाणे मूं इन जे अंदरि ओके निशान ते वञी करे तव्हां इनखे वञो। ॾिसो त इन जी ABC जेकी लिखियलु आहे उहो मूं इन जी वॾी ABC लिखी आहे। तव्हां जेके इन जे अंदरि नंढी ABC लिखंदा त हीअ फिक्स साइज़ में थी वेंदो। ठीकु, मां छो त इन जी साइज़ मूं जेकी लिखी आहे उहो वॾी ABC में लिखियलु आहे पहिरीं खां ई। ठीकु आहे न। त तव्हांखे इन जी स्मॉल ABC में यानी नंढी ABC में तव्हांजा इन जा अख़र लिखणा आहिनि त मूं इन जे अंदरि नंढी ABC में अख़र लिखी छॾिया आहिनि। हाणे तव्हां इन जे जेको तव्हां निशान तव्हां इन ते निशान ते वञी करे ऐं तव्हां इन्हनि टिनिनि खे जोड़े वठो। जोड़ण जो तरीक़ो तव्हांखे ॿुधाईंदो जेको इहो हेठि जेको निशान लॻियलु आहे तव्हां इनखे बिल्कुलु पंहिंजी तरीक़े सां टिनिनि खे जोड़े सघो था। त हीअ मूं इनखे दॿाया तव्हां टिनिनि ते सही वारे निशान ते क्लिक करे ऐं तव्हां ओके वारे निशान ते क्लिक कंदा त हीअ टई पाण में जोड़िजी वेंदा। ठीकु,
जोड़ण खां पोइ जेके तव्हांजे अंदरि ॿिया कुझु तव्हां उनखे पूरे विच ते खणी अचो। विच ते करण खां पोइ तव्हां इनखे कॉपी करियो, ठीकु आहे न। ॾिसो कॉपी करण खां पोइ तव्हां वरी इनजे पूरे विच ते खणी तव्हां इनखे बराबरि करण खां पोइ तव्हांजे निशान ते लॻा तव्हांजे निशान ते क्लिक करियो ऐं जेकी इहा निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं इनखे ॿिनि खे टिक वारो निशान लॻाए करे तव्हां इनखे ओके वारे निशान ते क्लिक करे जेको सही वारो निशान जेके ठहियलु आहे तव्हां इन ते सही वारे निशान ते क्लिक करे तव्हां इनखे ओके कयो, ठीकु आहे न। छो त पाण में मिली वेंदा। ठीकु, इहे पाण में मिली विया आहिनि। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, ॾिसो हाणे तव्हांखे जेके हेठां बैकग्राउंड जेके तव्हां इहो जेको आहे जेको न अछो जेको रंग तव्हां इनखे ख़तमु करणु चाहियो त तव्हां बिल्कुलु तव्हां इनखे ख़तमु करे सघो। ॾिसो मुंहिंजे लॻाइम त तव्हां जेको इहा आहे तव्हां इनखे बिल्कुलु वधायो, जिते घटाइणु चाहियो त घटाए सघो था, वधाइणु चाहियो त वधाए बि सघो था। ठीकु आहे, सही वारे निशान ते क्लिक करियां ऐं अॻियां हली तव्हांखे जेकॾहिं इन जो पोयां बैकग्राउंड चेंज करे तव्हां बैकग्राउंड ते जी ऑप्शन तव्हां इनखे वञी तव्हांजी बैकग्राउंड चेंज करियो। ॾिसो मुंहिंजी बैकग्राउंड चेंज करे वरितो आहे। हाणे जेके तव्हां इनखे सेव करणु चाहियो था अल्ट्रा ते वञी करे तव्हां इनखे सेव करियो। दोस्तो इहा अॼु वीडियो तव्हांखे पसंदि आहे, जेके वीडियो खे तव्हांखे पसंदि आहे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। छो त मूं काफ़ी सारी वीडियो पहिरीं खां ई DP लोगा पहिरीं खां ई तव्हांखे ठाहिणु सेखारिया आहिनि। जेके तव्हांखे मुंहिंजी ई वीडियो तव्हांखे पसंदि आहे वीडियो खे लाइक ज़रूरु करियो ऐं इंशाअल्लाह अॻली वीडियो तव्हांखे ॿुधाईंदुसि त काफ़ी सारो रमज़ान जो पोस्टर ठहणु तव्हांखे सेखारींदुसि त रमज़ान जे लाइ पोस्टर जेको ईद मुबारक के बाद पोस्टर आहे उहो कीअं ठाहिजे उहो बि मां तव्हांखे इन वीडियो जे अंदरि सेखारींदुसि। ॾिसो त मुंहिंजो इन जो पहिरीं खां ई तयारु थी चुको आहे। ॾिसो तव्हां बि इन खां वधीक ख़ूबसूरत पंहिंजी मोबाइल जे अंदरि ठाहे सघो था। दोस्तो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।